अरे छा लदो अथव छो पियूं हेॾो खिलो असांखे कुझु ॿुधायो लदो वरी छा आहे विञाई आहे छा विञायो अथव भला अरे भाई सेल लॻो पियो हो सॼो दुकान ॿारे परसूं खाली करे आया इन करे त मां इन्हनि सां गॾु कोन वेंदी आहियां न छॾियो दादी मज़ो त तव्हांखे असांजी कंपनी में खूब ईंदो आहे अरे भाई कंहिंखे कंहिं मां मज़ो ईंदो आहे मूंखे बि त ॿुधायो अरे भाई मूंखे तो मां मज़ो ईंदो अच हिते अची वे हलिया अच मुंहिंजे पासे में किरण वरी देर लॻाए अॼु वरी का छोकिरी ॾिसण आई हुई छा अरे भाई ये त जवाबदारियूं आहिनि न भला का छोकिरी पसंदि आई न अरे न छो छोकिरी सुहिणी कोन हुई छा यहाँ पढ़ियल घटि हुई या वरी फ्लैट कोन था ॾियनि असांखे त पंहिंजे स्टेटस जो ख्यालु रखणो आहे न अरे ज्योतिका ऐं रेनू अञा कोन आयूं आहिनि रेनू अची वई अरे रेनू 100 साल जीअंदी हींअर अञा तोखे यादि वेठी कयोसीं अच्छा पोइ भला तरसूं उषा ऐं ज्योतिका लाइ या करियो रांदि शुरू अरे पर उषा जो अॼु फोन आयो हो मूंखे पाण ॿुधाइण विसरी वियो त हू अॼु कान ईंदी ऐं पहिरीं स्नैक्स त खाऊं हू तव्हांजे लाइ हरा भरा कबाब ठाहिया आहिनि ख़ासि रामू उतां हरा भरा कबाब त खणी आ ऐं ॿिया स्नैक्स बि खणी अच आयूं आहिनि मुंहिंजो सिकी लदियूं साहेड़ियूं ईअं भई खाइबो गॾिजी न हाँ भाई टेस्ट करियो ॾिसण में त सुठा आहिनि तमामु सुठा आहिनि पूनम तू त छुपा रस्तम निकती है पेट पूजा तो पूरी थी न हाणे रांदि शुरू करियूं हा हा मुंहिंजे वतन में ख़ासि पई थिए अॼु जी इहा गेम त मां ई घटंदसि उथो 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 अरे ज्योतिका अच अच भाई तुझो इंतजार हो हाय मुझे अचण खां अॻु ई शुरू करे छॾियो मारा खाइणी है छा वे वे अञा यस थैंक यू कहिड़े ब्यूटी पार्लर मां थी आई आहीं ज्योतिका पार्लर मां हाणे हिकु प्रोली ॿुधायांव ॿुधायो त ॿुधो उहा कहिड़ी शइ आहे जेका जेतिरी छिकजे ओतिरी नंढी थिए अहिड़ी त काई शइ कान्हे जेतिरी छिकबी ओतिरी घटि बि भला ईअं कीअं थींदो कोन सलेव न गिव अप कयो थियूं स्मार्ट छोकिरियूं करणो ई पवंदो तव्हीं ॿुधायो आण मनी झगड़ा टूटा त ॿुधायांव ॿुधायो पीड़ी जेतिरी छिकबी ओतिरी नंढी थींदी अरे वाह असां त ध्यान ई कोन वियो हिन तरफ़ अरे ये त केॾी सवली प्रोली हुई डिक्लेयर Oh, I have to give the full count. छो रेनू तुंहिंजी तबियत त ठीकु आहे न रांदि खटी अथई पर चेहरे ते मुस्कुराहट ई कोन आहे मुस्कुराई त पई पर तुंहिंजे मुंहं ते ख़ुशी कोन्हे
हीअ आख़िरी गेम अथव, वक़्तु थी वियो आहे। भाई मुंहिंजो त पैक, मुंहिंजा पता सुठा ई कान्हनि, मां त हलां थी। मां बि पैक थी कयां, मुंहिंजा पता बि सुठा कोन्हनि। लता, मां तोसां गॾु थी हलां। ठीक है, ओके, बाय बाय बाय। अॼु रेनू तमामु उदास पे लॻी न? हा, हिकु त हारा तमामु घणो अथसि ऐं ॿियो जेको आशा ऐं किरण खां उधारो वरितो अथसि उहो को अञा वापसि कोन कयो अथसि। मूंखे बि कोन मोटाया अथई। मूंखां बि 10,000 उधारा वरिता अथई। असुल कंहिंखे बि कोन छॾियो अथई। लता, छा थियो रेनू? तबियत त ठीकु अथई न? हा हा ठीकु आहे। त पोइ अखियुनि में ही गोड़ा? लता, तूं मूंखे 50,000 खनि उधारा ॾेई सघंदी आहे प्लीज़? 50,000? छा कंदी है? मम्मीअ खे हॉस्पिटल मां वठी अचिणो आहे। अॼु संडे आहे, सभु बैंक्स बंदि आहिनि। एटीएम कार्ड बि न ॼाण कहिड़ी पर्स में रखियो अथमि। सुभाणे बैंक खुलंदे ई मां तोखे ॾेई छॾींदसि। ठीक है, तू घर हल त ॾियां थी। थैंक यू लता, थैंक यू वेरी मच। सॉरी, आई एम लेट। बेटर लेट देन नेवर। छो रेनू कोन आई है छा? रेनू लॻे तो घर में आहे ई कोन। फोन कयोमि पर केरु खणे ई न पियो। What a tiring day. उफ, छा त ट्रैफिक हुई रस्ते पे। अरे लता, हिन में 50,000 रुपया अथई, ये अंदर कबर्ड में वञी संभाले रखो ऐं बैंक में न विझाइजे, कंहिंखे ॾिजाए बि न। मूंखे हिननि पैसनि जी ज़रूरत कॾहिं बि पइजी सघे थी, ठीकु आहे? छा पई सोची? कुछ ना। कुछ न, ध्यान सां रांदि कर। हाँ हाँ। अरे पपलू भाई बेटी करी। ओ सॉरी। खड़ा। लता, लता, लता। जी लता, मूं तोखे 50,000 संभाले रखण लाइ ॾिना हुआ न, वञी खणी अच। पैसा? हिते छा बीठी पई करी? वञी पैसा खणी अच। पर छा कयो तो पैसनि जो? रमे पे विञाए छॾे छा? न न, पर मां चवां थी थोड़ो हेॾां अचो न। तू चरी थी पई ऐं छा चई छा पई? वञी पैसा खणी अच, ॿाहिरि माण्हू बीठो आहे, मूंखे पेमेंट करणी आहे। पैसा मां अॼु न, तव्हांखे सुभाणे। अचो दादी, अचो अचो। छो दादी, छा थियो? माई मोगरुस धिको खाई आई आहियां। छो दादी, अॼु तव्हां मिसिस मीरपुरी जी कार में कोन आया छा? अरे बाहि ॾिस न मिसिस मीरपुरीअ खे हुन जी मोटर खे रोलू किथां जी ॾह पिनंदी, हिन खे खणंदी, हुन खे खणंदी, तॾहिं हिते अची पहुचंदी। ॾिसो त सही, गोॾे में केॾो न धकु लॻो अथमि, केॾियूं न रहड़ूं पियूं आहिनि। दादी, त
तव्हीं वियो मां तव्हांजे लाइ डेटॉल खणी थी अचां। डेटाल बेटाल मां कुछ न ॼाण। इहो कोल्ड क्रीम का या सेंट हुजे त खणी अच। जीअं तव्हीं चओ दादी। हा। मां तव्हांजे लाइ सेंट खणी थी अचां। गंगू हिकु मिंट ही वठ मथां परफ्यूम खणी अच। सभु का शइ रखी ताले चाबीअ जे अंदरि भला को नओं नौकर रखियो अथई छा वरी? न दादी नौकरनि सां खणी घर भरियो अथई। हा वठो दीदी। हा दादी हिकिड़ो मिंट। हा हा तरस तरस। फटी ठरी पियो। शीलू सेंट से ॾाढी सुठी आंदी अथई। दादी तव्हांजी कमाई मूंखे वधीक सुठी लॻी। अरे इन सिक ऐं प्यार ई त तो इंजे मूंखे मोयो आहे। पतन रांदि करण त सिर्फ़ु बहानो आहे तोसां गॾिजण जो। नूअर धीअर रसन वसन विलायत में तोखे ॾिसी दिलि पई ठरे। चल अञा वताईं वधंदी विझंदी। है दादी तव्हां बि मुंहिंजी माउ जी कमी पूरी कई आहे। तव्हां जहिड़ियूं ऊचियूं शयूं मूं वटि किथे आहिनि। आख़िर असीं आहियूं देसी ऐं तव्हीं 100% विलायती। तव्हांजी हर का शइ साड़ीअ खां वठी चंपल ताईं छा त टॉप आहे। तव्हांजो लाइटर बि A1 आहे। पर दादी तव्हां सिगरेट जे बदिरां बीड़ी छो छिके रहिया आहियो? इहा ॻाल्हि मुंहिंजे सम्झ में कान आई। अरे मुंहिंजी देसी भूरी जेको न मज़ो हिन देसी बीड़ीअ में आहे सो अमेरिकन सिगरेट में किथे। पर दादी इहो लाइटर तव्हांखे कंहिं मोकिलियो? ॾेरोट मुको अथमि। सभिनी ॾेरोटनि खे सोजूं कराए कराए त मूं ई वॾो कयो आहे न। सो एतिरो बुक न कंदई छा? कुझु बि चओ दादी पुट त पुट ई आहिनि। छो मां सच थी चवां न। न न ईअं न चओ शीला। ॾेरोट मूंखे सिंगापुर में घुरायो। 4 महीना वसूल ते जा शेवा कयऊं जेके सुख ॾिनऊं मूंखे। दादी हिननि जो त अञा पतो कोन्हे कंहिं महिल ईंदियूं ऐं कंहिं महिल रांदि शुरू कंदियूंसीं। उथो तव्हां उथो अचो हेॾां वियो। हा अचो संभाल आहिस्ते आहिस्ते अचो। हा बसि हाणे ठीकु आहे। वियो हिते। हिकु मिंट अचो 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 अचो। रेनू अञा कोन आई आहे? हा सो रेनू हाणे हिते ईंदी। तूं ई खणी ॿुधाए छा थियो रेनूअ जो? सूर जो बहानो करे मुड़ुस सां पूने कोन वयसि। पैसनि जी चिंता में 4 ॾींहंनि खां राति जो निंड बि कोन थी अचे। हीअ मूंखे ॾिसी छा वेठी? कॾहिं ॾिठो कोन अथई छा? पैसनि जी चिंता सिर्फ़ु तोखे आहे छा? ॾिठो ई कोन त सॼे ग्रुप में कंहिंखे बि कोन छॾियो अथई। हिक हिक खां लखो अधु वठी वई अथई। पर दादी पैसा मुंहिंजे घोट मूंखे रखण लाइ ॾिना हुआ ऐं चयईं त बैंक में न रखाइज। ओचितो कॾहिं बि ज़रूरत पई थी सघे। तव्हांखे त ख़बर आहे मुंहिंजो घोट केतिरो न गुस्से वारो आहे। पर तो बि त पंहिंजो शान ॾेखारियो न। एतिरा पैसा ॾियण जी ज़रूरत छा हुए? रेनूअ चयईं त माउ खे अस्पताल मां वठी अचिणो आहे। सुभाणे बैंक खुलंदी त पैसा मोटाए ॾींदीसीं। इहो गशो त रेनू सभिनी खे हयो आहे। मां त चङी भली बाज़ार में घुमे पई। ॿुध लता रेनू त थी वई अथई रफ़ू चकर। को 1000 अधु थोरी कंहिंखां वरितो अथई। लखनि खे ॿुड़ियूं ॾेई वई अथई। मूंखे त न हाणे लॻे ई कोन थो त कंहिंखे को पैसा वापसि मिलंदा। न दादी ईअं न चओ। एतिरो नुक़सानु मां सही कोन सघंदसि। तव्हां त हुनजे घर विया हा न। कुझु चयईं तव्हांखे? पर जॾहिं रेनू घर में हुजे त न त छा शहर ई छॾे वई आहे छा? न त छा कंदी? हिते रहंदी त जेल में न वेंदी छा? मुंहिंजी त का पिट पवंदसि। भला कपिड़ा त कहिड़ा सुठा पाईंदी। नित नओं वेस पाईंदी हुई। मैचिंग ज़ेवर मैचिंग बूट। मूं त सम्झो का लखापत आहे। बसि बाबा हड़ सखणी लोड घणी। हाणे हिकिड़ी ॻाल्हि सम्झी छॾ। जंहिंखे न इहा मथियूं बाम घणी ॾिसी तंहिं लाइ सम्झजांइ त हड़ में हड़ीड़ूं गोॾ में पताशा अथनि। पर दादी
हाणे छा थींदो? मुंहिंजो घोटु त हिते किटी पार्टी ऐं रांदि लाइ मोकल ई कोन ॾींदो। त छा थियो? कहिड़ो बुकिरी पवंदो? पाण घर में वेही ॿारनि बच्चनि जी संभाल कजांइ, खेनि पढ़ाइजांइ, सदन खे होमवर्क कराइजांइ। ऐं नौकरनि आयनि खे छा लोली ॾेई निंड कराईंदसि? मुंहिंजा पघार फोकट जी था खाइनि। अहिड़ो सोन ई गोरियो जो कन छञे कढी छॾिन नौकरनि नौकराणियुनि खे। दादी तव्हीं इहा कहिड़ी सलाह पिया ॾियो? भला नौकरनि खे कीअं कढिबो? शीला मुंहिंजी प्यारी, मां सच थी चवां ऐं नाराज़ न थिएजांइ। इहे टे नौकर जो रखिया अथई, उहो चङो कोन कयो अथई। दादी ही तव्हीं चओ छा पिया? मुंहिंजी भाॼाई गुज़ारे वई, उन जा 2 ॿार मूं वटि पलजनि ऐं मुंहिंजो जैकी अञा केॾो नंढो आहे। मुंहिंजे घोट जी तबियत बि ठीकु कान रहंदी आहे, उन लाइ रधो खाधो गोश्त सूप सभु अलॻि थिए। मां एतिरा कम अकेली कीअं करे सघंदसि? शीला मुंहिंजी धीअ, तूं आई मुंहं कुंवरी, सो वेठी गिटा पटाई। भाॼाई जा ॿार भाॼाई जी माउ संभाले या तुंहिंजी माउ खणी संभाले की न तूं संभाली? तुंहिंजो मुड़ुसु अघो को तूं छो वेठी इहे बोझा खणी? वरी मथां मोटर रखी अथई, उनजो ख़र्च बि मुड़ुस जे मथां। थुक पंध ते दुकान रखी अथई मोटर। दादी तव्हीं इहे चओ छा पिया? भला नौकरनि खे कीअं कढिबो? दादी तव्हां अलाए चओ छा पिया? माण्हू जे रमी रमी न करे, खिल चर्चो न करे त टाइम पास कीअं थींदो?